खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शरगंबड़ पुलिस जे घरनि ते चढ़ाई ख़िलाफ़ कुंभ वासी पीर सन जो पुट समेत एहतजाज। एसएसपी खैरपुर खां नोटिस वठण जो मुतालबो। कुंभ जी मेहरान कॉलोनी वासी पीर सन बख़्शण उॼण पंहिंजे पुट फिदा हुसैन उॼण सां गॾु साफ़ आॾो गंबड़ पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल राति गंबड़ पुलिस बिरादरी जे बासरनि जे चवण ते असांजे घरनि ते चढ़ाई कई। हिन चयो त मुंहिंजो ॾोहिटो साजिद पुट रमज़ान उॼण जेको डिब मेहर शाह जो रहवासी आहे पंहिंजे बिरादरीअ जी नारी आबदा धी उर्स उॼण सां नौशर अफ़रोज़ जी अदालत में प्यार जो पाणो कयो आहे, जंहिं बाद नारीअ जो पीउ ऐं अज़ीज़ असांखे तंग करे धमकाइनि पिया। बख़्शण उॼण चयो त प्यार जो परिणो कंदड़ जोड़े सां को बि तालुक़ न आहे, पोइ बि असांखे पुलिस ज़रिए तंग कयो पियो वञे। हिननि एसएसपी खैरपुर खां गंबड़ पुलिस जी नाजाइज़िन जो नोटिस वठी इंसाफ़ जो मुतालबो। छा मसलो आहे? ख़ुशी आहे छोकिरी जो छोकिरो केरु आहे छोकिरो? उहो मुंहिंजो ॾोहिटो आहे, नालो छा अथसि? नालो साजिद। पोइ हाणे पुलिस मुंहिंजे पंहिंजो घर ते रोज़ जेका मां बीमार पियो आहियां पर मरण में मूंखे सिंधियुनि जो दौरो थींदो आहे ऐं जेको न आहे मुंहिंजे मथां जेके ख़िलाफ़ माण्हू उहे उनखे चई ऐं बरख आहे ऐं मुंहिंजे घर ते राति 12 बजे पुलिस आई आहे घर पई कमु। पोइ केरु आहिनि जेके तव्हां? उहे उॼण आहिनि ऐं नाला उन्हनि जा? उर्स आहे पंहिंजो कालू आहे ऐं ॿिया पंहिंजे जेके ऐं हाणे छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे एस के साहब असांजे इंसाफ़ मिले, असां बेगुनाह आहियूं, का बि ख़बर कान्हे का असांखे। असां मां बीमार मरण में पियो आहियां, असांखे का बि ख़बर कान्हे। करायो अथई निकाह वरी पोइ उन्हनि खे ॻोल्हनि, असां ग़रीबनि खे असांजो को तावन बि कोन्हे को का बि। ओके।